अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहली एक नजर हेडलाइन ते। ईरान जा इसराइल ऐं ख़िते में अमरीकी अॾनि मथां मिज़ाइल हमला। इसराइल में मिज़ाइल हमलनि बैदि मुख़्तलिफ़ हंधनि ते बाहि भड़कियूं थी। सऊदी अरब में अमरीका जे फ़ौजी अॾनि मथां ईरान मिज़ाइलनि जो मींहुं वसाए छॾियो। सऊदी अरब पारां ईरान जा 8 ऐं कुवैत पारां 5 ड्रोन तबाह करण जी दावा। कुवैत एयरपोर्ट जे रेडार सिस्टम के नुक़सान। एयरबेस से 3 फौजी ज़ख़्मी। अमरीका ओमान मां बि गैर हंगामी सरकारी अमले के वापस घुराए वरितो। अमरीकी सदर हरम्स जो सामुंडी लंघ खोलण लाइ दुनिया खां मदद घुरी वरिती। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हरम्स जो लंघ खोलण लाइ केतिरा ई मुल्क अमरीका सां गॾु जंगी सामुंडी जहाज़ मोकिले रहिया आहिनि। चीन, बर्तानिया, फ्रांस, जापान, ॾखण कोरिया ऐं ॿिया मुल्क बि पंहिंजा जंगी जहाज़ मोकिलींदा। अमरीकी सदर जो वधीक चवणु हो त हरम्स जे सामुंडी लंघ मां तेल खणी वेंदड़ मुल्क सिक्योरिटी पाण यकीनी बणाईंदा। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जे मौत जी ख़बर अफ़वाह थी सघे थी। ईरान तकरार ख़त्म करण जे लाइ डील करणु चाहे थो। अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजियुनि जी अॻराई ख़िलाफ़ ऑपरेशन ग़ज़ब अल हक़ जारी। पाक फ़ौज जा अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला। कंधार में इंतहाई अहम टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज टनल तबाह। ISPR जो चवणु आहे त अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजियुनि जे ठिकाणनि खे कामयाबी सां निशानो बणायो वियो। अफ़गान तालिबान ऐं दहशतगर्द कंधार में ज़ेर ज़मीन टनल टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज जे तौरु इस्तेमाल करे रहिया हुआ। गवर्नर सिंध निहाल हाशमी चयो आहे त गवर्नर हाउस सॼी सिंध जी सुञाणप आहे। कराची बाबति मनफ़ी ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि। हर ज़िले ऐं ॻोठ जी नुमाइंदगी असांजी ज़िम्मेवारी आहे। गवर्नर हाउस में हाणे हर शइ जी ऑडिट कराईंदुसि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गवर्नर सिंध वधीक चयो आहे त मुंहिंजे क़ाइद हमेशह तमीरी ॻाल्हि कई आहे। नवाज़ शरीफ़ पाकिस्तान लाइ जान बि ॾेई सघे थो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सॼी दुनिया में मुस्लमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तअसुब जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। इस्लाम खे इंतहा पसंदीअ सां गॾणु घटि ॼाण जी अकासी आहे। इज़हार राय जी आज़ादी नफ़रत पखेड़ण लाइ इस्तेमाल न थियणु घुरिजे। इस्लामोफोबिया जे तदारुक जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त पाकिस्तान इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी फोरमनि ते मुसलसल आवाज़ उथारींदो रहियो आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरी जा हक़ फराहम कया पिया वञनि। पाकिस्तान रेलवे पारां ईद उल फितर ते 4 स्पेशल ट्रेनूं हलाइण जो फ़ैसिलो। पहिरीं ख़ुसूसी ट्रेन 16 मार्च ते कराची खां लाहौर रवानी थींदी। ॿी स्पेशल ट्रेन 17 मार्च ते कोयटा खां रावलपिंडी ताईं हलाई वेंदी। रेलवे अख़्तियारनि मूजिबि टीं ख़ुसूसी ट्रेन 17 मार्च ते कराची खां पेशावर रवानी थींदी। चौथी ट्रेन 18 मार्च ते कराची खां लाहौर ताईं हलाई वेंदी। कोटड़ीअ में जवाबदार पंहिंजी घरवारी खे कुआड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ अली बख़्श ख़ासकेली में 45 वरनि जी अमीरज़ादी बेदर्दीअ सां क़त्ल। पुलिस जवाबदार मुड़ुस नेक मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतिराफ़। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे।